जारी कयो नंढा फंड जारी कयो आजादियूं बंद कयो सिंध गवर्नमेंट पारां जेको ई नंढनि प्रेस क्लबनि सां माटेली माहौल सलूक करे मनपसंद तंज़ीमुनि ऐं मनपसंद प्रेस क्लबनि खे जेके फंड जारी कया विया आहिनि इन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं सिंध गवर्नमेंट खां घुर कयूं था त नंढनि प्रेस क्लबनि खे फंड जारी करे साफ़ हिन मां नंढनि प्रेस क्लबनि साफ़ हिन मां बेचैनी ख़तमु कई वञे। सिंध गवर्नमेंट पारां जेको वॾनि प्रेस क्लबनि लाइ जेके फंड जारी कया विया आहिनि छा नंढनि प्रेस क्लबनि जा साफ़ ई न आहिनि या नंढनि प्रेस क्लबनि जा जेके साफ़ ई आहिनि उन्हनि जो हक़ु नाहे वॾनि प्रेस क्लबनि खे नवाज़े ऐं नंढनि प्रेस क्लबनि खे नज़रअंदाज़ करण जे लाइ असां हिते अॼु एहतिजाज कयो आहे ऐं असां मुतालबो था कयूं पीपल्स पार्टी जे गवर्नमेंट खां त जेके वॾनि साहिबनि खे फंड जारी कया विया आहिनि त महिरबानी करे ऐं जेके पुठिते पियल प्रेस क्लब आहिनि ऐं उन्हनि खे फंड जारी करे ऐं साफ़ हिन मां बेचैनी ख़तमु कई वञे। हे जेको सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां जेको साफ़ी तंज़ीमुनि ऐं मनपसंद जेके प्रेस क्लब आहिनि उन्हनि खे फंड जारी कया विया आहिनि जॾहिं त जेके नंढा प्रेस क्लब आहिनि उहे बि हक़ सच लिखनि था ऐं उहे हुननि खां जेको आहे सो बहितर कमु कनि था। पोइ हिते पियल जेके बहिराड़ीअ जो जेको मज़लूम आवाम आहे उन जो आवाज़ु जेको आला आवाननि ताईं पहुचाइनि था, लेकिन सिंध गवर्नमेंट जेकी PPI गवर्नमेंट आहे उनखे इन ॻाल्हि ते शर्म अचणु खपे त हे जेके नंढा साफ़ी आहिनि जिते न को जेको आहे सो का वॾियूं आफ़ीसूं आहिनि न वरी का अहिड़ा इदारा आहिनि जिन जी जे करे साफ़िन खे सपोर्ट थी सघे। असां इन जेको आहे सो कम जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं सिंध गवर्नमेंट खां असां इहो अपील कयूं था त ख़ुदारा नंढनि प्रेस क्लबनि जा फंड जारी करे उन्हनि मां बेचैनी ख़तमु कई वञे, न त हे असांजो जेको साफ़ इताद खैरपुर जो जेको एहतिजाज आहे उहो जेको आहे सो उनजो दाइरो तमामु वसी कयो वेंदो।